अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सदर आरिफ अलवी बलोचिस्तान के वफ़ाक़ी गवर्नर अमानुल्लाह यासिन ज़ई जी इस्तीफ़ा मंजूर करे वरिती। सैयद ज़हूर अहमद आगा के बलोचिस्तान जो नओं गवर्नर मुक़रर करे छॾियो। बलोचिस्तान के गवर्नर अमानुल्लाह यासिन ज़ई अॼु ई पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। वज़ीर आज़म इमरान खान सिंध में पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण की तैयारी करे वरिती। सिंध के 62 PP मुखालिफ़ सियासी खानदानन के PTI में शामिल करण जूं तैयारियूं। GDA जो MPA अली गोहर वज़ीर आज़म से मुलाकात बाद PTI में शामिल थियण लाइ तैयार। नौशर फेरोज़ के जतोई भाइरन के भी बाज़ाब्ता तहरीक इंसाफ़ में शामिल करण लाइ दावत ॾियण जो फ़ैसिलो। शिकारपुर में चूंडियल MPA शेर अरमहर भी जल्द वज़ीर आज़म से मुलाकात कंदो ऐं ॿियनि सां बि राबिता। कैसे आर और पार होते होते हम पांव पकड़ने की सियासत पर पहुंच चुके हैं। अब वो कहते हैं कि जिसके भी पांव पकड़ना पड़ेगा हम पकड़ेंगे वजीर आज़म बनने के लिए। उम्मीद है आप शहबाज शरीफ साहब अपने उन सारे तमाम के तमाम मेंबरान नेशनल असेंबली जो बजट के दिन गायब थे, जो बजट के दिन जब मुआशी फैसला इस मुल्क के हो रहे थे तो इमरान खान को ओपन फील्ड दिलवाया, हर एक को वो शो कॉज नोटिस दिलवाए। हम उम्मीद रखते हैं कि मौलाना साहब जो इतना सख्त रवैया रखता है और तरीका रखता है वो अपना वो 4 मेंबरान को पकड़ेंगे जो उस दिन गायब थे जब इस मुल्क के मुआशी फैसले हो रहे थे। आर या पार जूं ॻाल्हियूं कंदड़ वज़ीर आज़म थियण लाइ पेर पकड़ण वारी सियासत ताईं अची विया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नून लीग की क़यादत ते तनक़ीद कंदे चयो आहे त असां कंहिंजे बि पेरे न पवंदासीं। अवां पेर पकड़े सघो था। उम्मीद आहे त शहबाज शरीफ ऐं फज़ल रहमान बजट इजलास दौरान गैर हाज़िर रहंदड़ पंहिंजे मेंबर्स के शोकास नोटिस मोकिलींदा। इमरान कठपुतली आहे जंहिंखे को फ़ोन बि नाहे कंदो। बिलावल भुट्टो जे किरियल ॻाल्हियुनि जो जवाब ॾियणु नथो चाहियां। बिलावल के PDM मां कढण ते तकलीफ़ थी रही आहे। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त सुभाणे आज़ाद कश्मीर के जलसे में शहबाज शरीफ न पर मरियम नवाज़ वेंदी। आज़ाद कश्मीर में चूंडियल मुहिम की क़यादत भी मरियम नवाज़ कंदी। कश्मीर के लाड़काणो थियण न ॾींदासीं। हिननि गिलगित जी आज़ाद कश्मीर में भी शिकस्त हिननि जो मुक़दर बणबी वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ ते तनक़ीद कंदे चयो आहे त पर्ची चेयरमैन जी आज़ाद कश्मीर में ड्रामेबाज़ी न हलंदी। पीपल्स पार्टी मुफ़ाहिमत जी सियासत कंदी या मज़ाहिमत जी फ़ैसिलो बिलावल कंदो। ऐं बीमार हूंदे मुल्क में आहियां ऐं मियां नवाज़ शरीफ लंदन वेठो आहे। असां ॿिन्ही जो डोमिसाइल में फ़र्क़ु आहे। सिंध हुकूमत की वज़ारती कमेटी इस्लाम कोट पहुंची वई। मक़तूल दोदो भील के वारसनि सां तहज़त सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सरदार शाह ऐं नवाब तैमूर टालपुर ते बदल कमेटी मक़तूल के वारसनि सां तहज़त कई ऐं तफ़सील वरिता। कराची का किंजर घुमण वियल 3 नौजवान ॿुडी फौत। मक़ामी टोबनि 3 नौजवाननि जा लाश कढी वरिता। फौतियुनि जी सुञाणप समीउल्लाह काशिफ ऐं जफ़र तौर कई वई। सिंध हुकूमत सूबे में मैट्रिक के इम्तिहान दौरान कापीअ के रोकण लाइ इम्तिहानी मरकज़ नायब बोर्ड ऑफिसर में कलम 144 लागू करे छॾियो। इम्तिहानी मरकज़नि में गैर वास्तेदार माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी हूंदी ऐं इम्तिहानी मरकज़ में फ़ोन आणण ऐं मरकज़ जे भरिसां फोटो स्टेट दुकान खोलण ते भी पाबंदी लागू कई वई। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र पारां रोहड़ी कैनाल वाटर सप्लाई स्कीम ऐं अल्टा वाटर फिल्टर प्लांट जो दौरो। शहरनि के पानी की फराहमी यकीनी बणाइण लाइ वास्तेदार अमलदारनि के हिदायतूं जारी। सकरंड के गोठा उस्मान खान जमाली की रहवासन औरत मिसमात शबनम ज़ाल एजाज जमाली पंहिंजे मुड़ुस ऐं पुट अबू बकर सां गॾु पंहिंजे पीउ ऐं भाइरनि पारां ज़मीन मां हिसो न ॾियण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त असां इंतिहाई ग़रीब ऐं मिसकिन आहियूं। जॾहिं त मुंहिंजे वालिद जी 150 एकड़ ज़मीन आहे जंहिं मां हिकु हफ़्तो अॻु मां पंहिंजे पीउ अहमद नवाज़ जमालीअ वटि मिल्कियत मां हिसो घुरण लाइ वयसि, जंहिं ते मुझो वालिद मीर अहमद नवाज़ जमाली ऐं मुंहिंजा भाइर सरदार खान, उस्मान खान,
मंसूर खान ऐं शादी खान मोते डमिर जी लतूं ऐं मुकूं हणी मूंखे सख़्तु ज़ख़्मी कयो ऐं धमकियूं ॾिनियूं त जेकॾहिं तूं पंहिंजो हक़ घुरियो त तोखे कूड़नि केसनि में फासाईंदासीं, जंहिं ते हुन वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ऐं क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ तारिक समो, साजन मुगैरी, फरमान मला, इमदाद लिगारी, शकीर लखमीर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध हुकूमत मलक रियाज़ जी वंगार वहंदे जेस्कम जे पूरी क़यादत खे गिरफ़्तार करायो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त 27 ॾींहं गुज़रण बावजूदि जेस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ऐं क़ौमी कारकुननि खे अञा ताईं आज़ादु न कयो वियो आहे। जेको इंतिहाई अफ़सोस जोॻो अमल आहे, हुननि मुतालबो कयो त सनान खान कुरैशी ऐं ॿियनि मरकज़ी क़यादत मथां कूड़ा केस ख़तमु करे खेनि फौरी तौरु आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।